नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। उलमा आले सुन्नत, उलमा आले सुन्नत, उलमा आले सुन्नत। मुअद्दबाना इल्तिमासा साईं पीर साहब पर खिताब नवाज़िन सभिनी कर आराम था अदब सां सुकून था वेही रहो, वेही रहो, वेही रहो, वेही रहो, अदब सां वेही रहो। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन, सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन, काइदिल गुर्रिल मुहज्जलीन, हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमाइन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीन युअज़ून अल्लाह व रसूलहु लअनहुमुल्लाहु फिद्दुनिया वल आखिरह व अअद्द लहुम अज़ाबन मुहीना। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमाइन। उलमाए किराम, सादाते इज़ाम ऐं प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अज 10 मुहर्रम जुम्मे शरीफ जो दिहाड़ो ऐं मोरे जी सरजमीन ते अहले सुन्नत जे अज़ीम हिन सुन्नियत जे मरकज ताज मस्जिद में आशिकाने अहले बैत जो अज़ीम इज्तिमा हुआ। तव्हां जे मोहब्बत सां, जे सिक ऐं सदाकत सां पाक पैगंबर जे बचड़नि जी मोहब्बत जो सबूत ॾींदा आहियो, अल्लाह तव्हां खे इन मोहब्बत जो दुनिया आख़िरत में सिलो अता फरमाईंदो। अहले बैत जी मोहब्बत असांजो तुर्रे इम्तियाज़ आ। अहले बैत की मोहब्बत दीन आ, ईमान आ, इस्लाम आ, जन्नत जो सर्टिफिकेट आ। ताजदारे कायनात फरमायो तो तेसी तई के मानू जे दिल जे अंदर ईमान दाखिल न थींदो जेसी तई उन्हें जे दिल में अहले बैत जी मोहब्बत दाखिल न थींदी। मथों ज़बान सां भली ईमानदार हुजण जूं दावाऊं कंदो रहे, भली पाण खे मोमिन चवाईंदो रहे, भली निमाज़ूं पढ़ंदो रहे, रोज़ा रखंदो रहे, बिस्तर कंध ते रखे तबलीगूं गली गली कंदो रहे, भली दावाऊं लख करे, पर तेसी ताईं मोमिन नथो बणजी सघे जेसी ताईं उन जे मन में अहले बैत जी मोहब्बत न ईंदी। अहले बैत जी मोहब्बत खुद मदीने वारे मीर जी मोहब्बत आ। अहले बैत सां अदावत, अहले बैत सां दुश्मनी, पाक नबी जे घराणे जी बदख्वाही, या खुद मदीने वारे मीर सां अदावत ऐं दुश्मनी आ।
ऐं जेको हबीबन सां मुहब्बत रखंदो आहे उहो मदीने वारे मीर सां गॾु जन्नत में वेंदो। ऐं जंहिंजी मदीने वारे मीर सां अदावत ऐं बुग़्ज़ हुजे, नुक्तचीनी ऐं एतराज़ वारी ज़बान हुजे, उन जो ठिकाणो जहन्नम जी भड़कंदड़ बाहि। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी लफ़्ज़ तव्हां भलारी जमात जेकी मूं पढ़िया, इन्हनि में हिकु आसमानी ऐलान आहे, आसमानी हुकुम आहे जेको रब्बे कायनात कुरान जे ज़रिए हिन उम्मत के बयान फरमायो आहे। काबिल तवज्जो, रब्बे कायनात फरमायो इन्नल्लज़ीन, बेशक उहे माण्हू युज़ून अल्लाह जेकी अल्लाह के ईज़ाइन था, व रसूलहू ऐं जेकी अल्लाह जे रसूल के ईज़ाइन था, लअनहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरा, उन्हनि ते दुनिया में भी अल्लाह जी लानत आहे, आखिरत में भी उन्हनि ते अल्लाह जी लानत आहे। वअद्द लहुम अज़ाबम मुहीना, ऐं उन्हनि जे लाइ वॾो ख्वारी वारो ज़िल्लत वारो अज़ाब रब ठाहे तयार करे छॾियो आहे। जेके अल्लाह के ईज़ाइन था, जेके अल्लाह जे रसूल के ईज़ाइन था, दुनिया में ज़िल्लत, आखिरत जी रुसवाई, दुनिया जी ज़िल्लत ऐं दुनिया जे अंदर उन्हनि के बर्बादी हूंदी त आखिरत में उहे जहन्नम जे बाहि जी भड़कंदड़ बाहि जो ॿारण हूंदा। केर माण्हू जेकी अल्लाह के ईज़ाइन था, जेके अल्लाह जे रसूल के ईज़ाइन था, उन्हनि जो इंतकाम उन्हनि खां खुद रब वठंदो, उन्हनि जो बदलो उन्हनि के अल्लाह पाण अता फरमाईंदो। कहिड़ो? दुनिया में लानत, आखिरत में लानत, ऐं आखिरत जो दर्दनाक ज़िल्लत वारो अज़ाब। जेके अल्लाह के ईज़ाइन था, मोरे वारो थोरो मूंॾे ध्यान कयो, ख़ामोश थी वञो, पंहिंजी गुफ़्तगू बंदि कयो। मुंहिंजा पिरी तूं थोरो हेठि वेह त गोड़ बंदि थी वेंदो। बस साईं खे थोरो पोइ ते, साईं थोरो पोइ, थोरो पोइ ते थियो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह के जेके ईज़ाइन था, जेके रसूलुल्लाह के ईज़ाइन था, रब थो फरमाए तो उन्हनि ते दुनिया आखिरत में लानत आहे ऐं आखिरत में ज़िल्लत वारो अज़ाब आहे। अल्लाह के ईज़ाइन छाहे, अल्लाह जे रसूल के ईज़ाइन छाहे। अल्लाह जो ईज़ाइन, अल्लाह जे मोकिलियल रसूलन जी बेअदबी करण, इहो अल्लाह के ईज़ाइन आहे। नबीअन मां कंहिं नबीअ जे शान के घटाए, इहो अल्लाह के ईज़ाइन आहे। अल्लाह जे नाज़िल कयल किताबन मां कंहिं किताब जी बेअदबी करे, कंहिं आसमानी किताब के कूड़ो सॾे, या आसमानी किताबन जे सरदार कुरान मजीद फुरकान हमीद जी बेअदबी करे, इहो ॼणो अल्लाह जी ज़ात खे ईज़ाए रहियो आहे। अल्लाह जे घर बैतुल्लाह जी बेहुरमती करे, बैतुल मक़दस जी बेअदबी करे, अल्लाह जे घरनि मां कंहिं घर मस्जिद जी बेअदबी करे, इहो ॼणो अल्लाह खे ईज़ाए रहियो आहे। अल्लाह जे वलीअन मां, अल्लाह जे दोस्तनि मां कंहिं रब जे वलीअ जी दिल आज़ारी करे, ॼणो अल्लाह जी ज़ात खे ईज़ाए रहियो आहे। अल्लाह जे वलीअन मां कंहिं बि वलीअ जी इहानत करे, तहकीर करे। हदीस कुदसी आहे, सही बुखारी ऐं मुस्लिम जे अंदर मुंहिंजे आका फरमायो त रब थो फरमाए, मन आदाली वलीअन फ़क़द आज़नतुहु लिल हर्ब। जेको मुंहिंजे कंहिं बि वलीअ खे ईज़ाए थो, कंहिं बि मुंहिंजे दोस्त खे ॾुखाए थो, मां अल्लाह उन सां जंग जो ऐलान तो कया।
छो त अल्लाह वारन के ईज़ाइण यो खुद खुदा जी ज़ात के ईज़ाइण ऐं उन्हनि जो अंजाम छा हूंदो दुनिया आख़िरत जी लानत ऐं जहन्नम जो अज़ाब ओ मुसलमानो जेको अल्लाह जे कुरान जी बेअदबी करे अल्लाह जे नाज़ुल कयल दीन जी इनहराफी करे इस्लाम जो हदूं ऐं दायरा टोड़े ॼण के अल्लाह के ईज़ाए रहियो आहे इन जो ठिकाणो दुनिया आख़िरत जी ज़िल्लत ऐं रुसवाई जहन्नम जी बाहि हूंदी ऐं रसूलुल्लाह के ईज़ाइण छा आहे मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे साईं जे शानन मजा कंहिं बि शान जो इनकार करे मदीने वारे मीर खे रब इल्म ॾिनो ग़ैब जो इल्म ॾिनो अॻियनि पोयनि जो इल्म ॾिनो मुस्तफ़ा जे इल्म जो इनकार करे ॼण मदीने वारे मीर खे ईज़ाए रहियो आहे महबूब जे इज्जत अज़मत हुस्न जमाल कमाल खूबियुनि मां कंहिं हक़ीक़त साबित वारी खूबी जो इनकार करे इहो ॼण रसूलुल्लाह खे ईज़ाए रहियो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैतन मां कंहिं बि नबी जे अहल बैत खे तकलीफ़ पहुचाए ॼण के रसूलुल्लाह खे ईज़ाए रहियो आहे साईं फरमाइनि था अहिब्बूनी कलमे पढ़ण वारो हे मुसलमानो मूं मोहम्मद करीम सां मोहब्बत रखो छा कयो मदीने वारे साईं सां मोहब्बत रखो व अहिब्बू अहलु बैती बिहुब्बी ऐं मुंहिंजे अहल बैतन सां मोहब्बत रखो मुंहिंजी मोहब्बत जे सबबऊं जे मूंसां मोहब्बत अथव जे मूं ते कलमो पढ़ियो अथव जे मुंहिंजो थोरो सम्झो था त मूंसां मोहब्बत रखो था त पोइ मुंहिंजे अहल बैतन सां मोहब्बत रखो जेको मदीने वारे मीर जे रिश्ते में आ मुझे सोने हबीब मदीने वारे मीर जंहिंखे पंहिंजो बनायो आ तव्हां बि उन खे पंहिंजो समझो सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं हजरत अबू बकर के पंहिंजो बनायो साईं फरमाइनि था अबू बकर तुंहिंजी न्याणी आयशतुल हुमैरा इन जो निकाह मूसां कर जो मुंहिंजे रब मूंखे हुकुम ॾिनो आहे आयशा जी सूरत रब मूंखे ॾेखारी रब फरमायो त हबीब हीअ आयशा सिद्दीक़ आहे जेका दुनिया में बि तुंहिंजी कुंवार आहे त जन्नत में बि तुंहिंजी कुंवार हूंदी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक हक नारे हैदरी या अली नारे पीर दम दस्तगीर उलमा अहले सुन्नत मुझा सोहना हबीब फरमाइनि था उमर तुंहिंजी न्याणी हफ्सा जो निकाह मूंसां कर मां पंहिंजी मर्ज़ी सां नथो चवां मूंखे मुंहिंजे रब जो हुकुम मिलियो आहे त उमर जी न्याणी पंहिंजे निकाह में वठां अबा जन के मदीने वारे साईं रब जे हुक्म सां पंहिंजो रिश्तेदार बणायो जन जूं न्याणियूं पंहिंजे निकाह में आंदियूं जेके मुस्तफ़ा जा सोहरा जेको महबूब जे उन सोहरन के तो ईज़ाए ॼणो के मदीने वारे मीर के तो ईज़ाए जंहिंजी अबू बकर सां अदावत उन जी ॼणो के मदीने वारे मीर सां अदावत जंहिंजी उमर सां दुश्मनी उन जी ॼणो के मदीने वारे मीर सां दुश्मनी साईं फरमाइनि था ए उस्मान हलिया मां पंहिंजी न्याणी रुकिया जो निकाह तोसां थो कयां ए उस्मान पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी
न्याणी तुझे निकाह में न सोचा पर सतन आसमानन का मथा रब जो हुक्म मिलियो आ हबीब उस्मान के पंजो न्याणो बणाए। बीबी साईं वफ़ात थी करे वञे मुंहिंजा दोस्तो त वरी साईं फरमाइनि था उस्मान अचो पंहिंजी न्याणी उम्मे कुलसूम जो तोसां निकाह कयां पंहिंजी मर्ज़ी सां न मूंखे मुंहिंजे रब जो हुक्म मिलियो आ हबीब पंहिंजी न्याणी उस्मान खे परणाए रे। वरी जॾहिं ॿी घर वारी उस्मान गनी जी फौत थी वञे साईं फरमाइनि था त ए उस्मान जे मूं वटि अञा वधीक न्याणी हुजे हा त मां तोखे परणाए ॾियां। साईं फरमाइनि था अली किथे आ हैदर करार किथे आ हैदर करार के घुराए फरमाइनि था अली मूंखे रब जो हुक्म मिलियो आ त पंहिंजी न्याणी तय्यबा ज़किया फातिमत ज़हरा जो निकाह तोसां कयां। सुभान अल्लाह। बिन खलीफन के पंजो सोरो बणायो बिन खलीफन के पंजो न्याणो बणायो पंहिंजी मर्ज़ी सां न पर रब जे हुक्म सां छो त वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मुंहिंजो नबी पंहिंजी ख्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आ ज़बान नबी जी हूंदी आ फरमान रब जो हूंदो आ। हाणे जेको मुस्तफा करीम जे सोरनि खे ॻाल्हाए या मुस्तफा करीम जे न्याणनि खे घटि वधि ॻाल्हाए इहो उन्हनि खे नथो ॻाल्हाए पर ख़ुदि मदीने वारे मीर जी ज़ात खे ई ज़ाहिर रहियो। साईं फरमाइनि था मन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम जे मुंहिंजे साहबनि सां मोहब्बत रखी उन मूं मोहम्मद करीम सां मोहब्बत रखी जे मुंहिंजे साहबनि सां बुग़्ज़ रखियो उन मूं मोहम्मद करीम सां बुग़्ज़ रखियो। फरमाइनि था त मां जॾहिं मेराज ते वियुसि इमाम अबू नुएम इस्बहानी रिवायत थो आणे साईं फरमाइनि था जॾहिं मेराज ते वियुसि सतनी आसमाननि जा सैर कयमि हर आसमान ते जिते वञा त मुंहिंजो नालो हर जाइ ते लिखियल हुयो न चयो सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमाए त मुंहिंजो नालो आसमाननि ते बुलंदियुनि ऐं रफ़अतुनि ते मुंहिंजो नालो लिखियल हुयो ऐं साईं फरमाइनि था त जिते जिते मुंहिंजो नालो लिखियल हुयो मुंहिंजे नाले सां गॾु अबू बकर सिद्दीक़ जो नालो आसमाननि ते लिखियल हुयो। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक शान सहाबा अज़मत सहाबा। साईं फरमाइनि था अन अबी हुरैरह क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उरिज बील समाए फमा मररतु बिसमाइन इल्ला वजदतु इस्मी व इस्म अबू बकर सिद्दीक खल्फी। हर आसमान ते जिते जिते मुंहिंजो नालो हुयो मुंहिंजे नाले सां गॾु मुंहिंजे अबू बकर सिद्दीक जो नालो लिखियल हुयो। साईं फरमाइनि था हुब्बु अबी बकरिन व शुक्रुहु वाजिबुन अला उम्मती। अबू बकर जी मोहब्बत ऐं अबू बकर जो शुक्रियो अदा करणु मुंहिंजे हर उम्मती जे मथां वाजिब आहे। हर उम्मती जे मथां ॻाल्हायो चाहे वाजिब आहे। छा वाजिब आहे? सुहिणे अबू बकर सां मोहब्बत रखणु ऐं उनजो शुक्रगुज़ार थियणु। मदीने वारो साईं फरमाए त मुंहिंजे अबू बकर सां मोहब्बत रखो वाजिब आहे ऐं जेको अबू बकर सां बुग़्ज़ रखे सच ॿुधाए त रसूलुल्लाह खे इज़ायत हो या न थो इज़ायत? बिल्कुलु इज़ायत, बिल्कुलु।
साईं फरमाइनि था इन अल्लाह अज़्ज़ व जल्ल जअल अल हक़ अला लिसान उमर व क़ल्बी। अल्लाह ताला हक़ सोने उमर जे ज़बान ऐं दिल जे मथां लिखी छॾियो आ। उमर हक़ वारो आ, उमर जी ज़बान हक़ ॻाल्हाईंदी आ, उमर जी दिल हक़ सोचींदी आ। साईं फरमाइनि था इत्तकू गदब उमर फ इन्नहु इज़ा गदब अल्लाहु लहू। उमर जे गज़ब खां डिजो, उमर जे कावड़ खां डिजो। जेते उमर कावड़बो आ उन ते रब बि डमिरजी पवंदो आ। ओ मवाली ज़बान खे लगाम ॾे, पंहिंजे ज़बान खे लगाम ॾे। सोने उमर जे ख़िलाफ़ न ॻाल्हाईंदो कर। तुंहिंजी ज़बान नापाक गंदी ख़लीज़ ज़बान सोने उमर जो नालो खणण जे क़ाबिल बि नाहे। मुझे मोहम्मद मीर खां पुछ त उमर जो शान छा आहे। जिब्रील आयो आहे, इमाम अबू नुएम जो रिवायत आणे। जिब्रील खां पुछनि था ए जिब्रील ज़मीनुनि ते त उमर जो वॾो शान आहे, पर मूंखे ॿुधा त आसमाननि ते मुंहिंजे उमर जो शान छा आहे। जे तो मोरे जे घिटुनि में भी शान घटायो उमर जो, घटबो कोन जंहिंजो शान अर्शन ते आसमाननि ते रब बुलंद करे छॾियो आहे। ए जिब्रील मूंखे ॿुधा त मुंहिंजे उमर जो शान आसमाननि ते छा आहे। त अर्ज़ थो करे जिब्रील अमीन या रसूल अल्लाह, जेकॾहिं मूं जिब्रील खे हज़रत नूह जेतिरी उमिरि हुजे, माना 950 साल, 950 साल मूंखे उमिरि मिले, मां उमर जो शान ॻाईंदो रहां, बयान कंदो रहां। मुंहिंजी उमिरि 950 साल पूरी थी वेंदी, पर तुंहिंजे ख़लीफ़े उमर जो शान खुटण जो न आहे। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था मा फिस समाए मलकुन इल्ला वहुव युवक्किरु उमर। आसमान ते को बि अहिड़ो मलाइको नाहे जेको उमर जी इज़त न कंदो हुजे। सुभान अल्लाह। समझो सही। साईं फरमाइनि था त आसमान ते को अहिड़ो मलाइको नाहे जेको मुंहिंजे उमर जी इज़त न कंदो हुजे। वमा फिल अर्द शैतानिन इल्ला वहुव यफिर मिन उमर। ऐं ज़मीन ते को अहिड़ो शैतान नाहे जेको उमर खां टहंदो न हुजे। आसमान जा मलाइक उमर जी इज़त कंदा आहिनि ऐं ज़मीन जा सभई शैतान सोने उमर खां टहंदा आहिनि, उमर खां नफ़रत कंदा आहिनि, उमर जी गिला कंदा आहिनि, शैतान हूंदा आहिनि, पर उमर सां त आसमान जा मलाइक बि मोहबत रखंदा आहिनि। सुन्नी हिकिड़ी हदीस तो ॿुधायां, अबू बकर ऐं उमर जे शान में या ठरी पवंदी। हिकिड़ो भेरो चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था इन फिस समाए दुनिया समानीन अल्फ मलकिन यस्तगफिरून लिमन अहब्ब अबा बकरिन व उमर। पहिरें आसमान ते 80,000 मलाइक रब ड्यूटीअ में लहंदा आहिनि। पहिरें आसमान ते घणा मलाइक, घणा मलाइक, उहे छा था कनि। यस्तगफिरून लिमन अहब्ब अबा बकरिन व उमर। जेको अबू बकर ऐं उमर सां मोहब्बत रखे थो, इहे 80,000 मलाइक उन जे लाइ इस्तग़फ़ार पढ़नि था, दुआ घुरनि। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे तहकीक, नारे तहकीक। उलमा अहले सुन्नत। मोरे वारा तू खटी वे, अज तू वेठो ज़मीन ते ही, पर 80,000 मलाइक तुंहिंजे लाइ दुआऊं घुरी रहिया आहिनि।
हेड़े ॾहीं मुहर्रम जे जुम्मे वारे ॾींहं ते जो 80,000 मलाइक सिफारिश कनि। हाणे हीअ सभु जमात 5,000 हूंदी या 4,000 हूंदी, जे न हे सभई गॾिजी कंहिं वटि सिफारिश कनि त क़बूल पवंदी कि न? जे 80,000 नूरानी मलाइक चवनि मुंहिंजा मौला हे मोरे वारा अथई जेके अबू बकर उमर सां मोहबत रखण वारा हुया। अञा ॻाल्हि खुटी न आहे, ॻाल्हि पूरी न थी आहे। साईं फरमाइनि था वफ़िस समाए सानियत समानीन अल्फ मलकिन यलअनून मन अबगद अबा बकरिन व उमर। ॿिए आसमान ते 80,000 मलाइक वेठा आहिनि, कम इहो अथनि जेके अबू बकर ऐं उमर सां बुग़्ज़ रखनि था उन ते लानत वसाईंदा आहिनि। 80,000 मलाइकनि जी ड्यूटी आहे जो अबू बकर सां बुग़्ज़ रखण वारा, उमर सां बुग़्ज़ रखण वारा उन्हनि ते लानत वसाईंदा आहिनि। ओ मुजादा पो जेको हुजूर जे सहाबन के ही जाए थो ॼण के मदीने वारे मीर के ही जाए रहियो आ। जेको महबूब जे खलीफन के ही जाए ॼण के मदीने वारे ताजदार के ही जाए रहियो आ। ऐं रब जे कुरान जो फैसलो आ त इन्नल लज़ीना युज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरा। जेके अल्लाह के इज़ाइन था, जेके रसूलुल्लाह के इज़ाइन था, दुनिया में भी उन्हनि ते लानत आ त आखिरत में भी उन्हनि ते अल्लाह जी वअद लहुम अज़ाब मुहीना। ऐं उन्हनि जे लाइ ज़िल्लत ऐं ख़्वारी वारो अज़ाब रब ठाहे तयार करे छॾियो आहे। ऐं दावत थो ॾियां उन्हनि खे बि सॾु थो ॾियां पंहिंजे जीअ ते रहम कयो के ज़ाकिर जे चए ते न लॻो। अल्लाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे। अड़े जेके मुस्तफ़ा जे सोरनि खे ॻाल्हाई, मुस्तफ़ा जे न्याणनि खे ॻाल्हाई, तुंहिंजो ईमान कोन बचंदुई, तुंहिंजो दुनिया आख़िरत में ख़ैर कोन थींदुई। जेकॾहिं पंहिंजे सिर जो सजणो आई त अॼु फ़क़ीर तोखे सॾे थो, हलिया हलिया अॼु ऐलान कर त मां अबू बकर जो हुबदार आहियां। ऐलान कर त मां अॼु सुहिणे उमर जो हुबदार आहियां। असहाब नबीअ जा प्यारा हड़ा हादी हिदायत वारा। असहाब नबीअ जा प्यारा हड़ा हादी हिदायत वारा। तूं तन खे की न ॻाल्हा मुहर्रम जे महीने में ना कारा कपड़ा पा, ना कारा कपड़ा पा मुहर्रम जे महीने में। इमाम जिंदा आहे यो पिट को जायज़ ना है। इमाम जिंदा आहे यो मातम जायज़ ना है। ना दर दर धूल वजा, ना दर दर धूल वजा। ना कारा कपड़ा पा, पढ़ पंजन माजू सारे, ना वे हो खुदा के विसारे। पढ़ पंजन माजू सारे, ना वे हो खुदा के विसारे। रख रोजा दिन के रखा मुहर्रम जे महीने में, रख रोजा दिन के। इमाम जिंदा आहे, शबीर जिंदा आहे, अली अकबर जिंदा आहे, सुनो अली असगर जिंदा आहे, सुनो हुसैन जिंदा आहे।
यो मातम जायज नाए ना दर दर धूल वजा साईं फरमाइन था जे मुझे अहल बैतन सा दुश्मनी रखी उन्हें जण के मुंह मोहम्मद करीम के ईजायो हसनैन करीमैन के बाहमा वरतूं साईं फरमाइन था मन अहब्बहुमा फकद अहब्बनी जे मुझे हिन बिन जिगर जे टुकरन सा मोहब्बत रखी हमारे हानताय मिन दुनिया हसन हुसैन दुनिया में मुझा गुलाब जा गुल ने हाय 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 साईं फरमाइंदा ये मुझा गुलाब जा गुलड़ा ने मन अहब्बहुमा फकद अहब्बनी जन इन्हनि बिन्ही सा मोहब्बत रखी उन्हें जन के मुंह मोहम्मद सा मोहब्बत रखी वमन अबगदहुमा फकद अबगदनी जे मुझे हिन शहजादन सा बुग़्ज़ रखियो उन्हें जण के मुंह मोहम्मद करीम सा बुग़्ज़ रखियो मन आज़ाहुमा फकद आज़ानी जे मुझे हिन शहजादन के ईज़ायो उन्हें जण के मुंह मोहम्मद करीम के ईज़ायो वो साईं फरमाइन था उम्मत के हुक्म था जन त मुझे शहजादन सा मोहब्बत रखो इन्हनि जी मोहब्बत मदीने वारे मीर जी मोहब्बत आ इन्हनि सा बुग़्ज़ खुद मदीने वारे ताजदार सा बुग़्ज़ आ मुझे सोने हबीब जे बच्चन सा इए मोहब्बत रख जिए हजरत अबू बकर मोहब्बत रखी मदीने मस्जिद नबवी में हजरत अबू बकर नमाज पढ़ाइया इक्तदा करन वारो मौला अलिया हजरत हैदर करार नमाज अबू बकर जे पुठियां पढ़िया छा चइबो पुठिय हिन वदा जे अली जो आशिक आहीं न हैदर जो हुबदार आहीं त सोने हैदर करार जेके पंहिंजो इमाम मञो आहे तूं बि उनखे पंहिंजो इमाम मञ नमाज पढ़ी बाहर निकता आहिनि त मदीने जी गली में सामो हजरत इमाम हसन गुज़रियो आ त हजरत अबू बकर झुकियो ऐं शहजादे खे खणी फाकुर पातई गल चुमियई ऐं हजरत इमाम हसन के पंहिंजे कुल्हे ते विहारियई अली गडुआ ऐं चवे तो बे अबी शबीहुन बिन नबी लैस शबीहुन बे अली ए हसन तो तामा अबू बकर पंहिंजो अब्बो कुर्बान कया तुंहिंजी सूरत तुंहिंजी शकिल तुंहिंजो मुहांडो अली जहिड़ो नाहे तुंहिंजो मुहांडो खुद मिठे मोहम्मद जहिड़ो व अली यदहक ऐं अली गॾु पियो वञे त अली खिलंदो पियो वञे यो मंज़र केड़ो सुहिणो हूंदो गली मदीने जी ऐं कुल्हो अबू बकर जो स्वार इमाम हसन ऐं अली गॾु हलंदो वञे खिलंदो वञे ख़ुशि थींदो वञे फरमाइन था जन मुझे बच्चन के रुखायो ते मुखे रुखायो जे मुझे अहल बेतन के ईज़ायो ते मुखे ईज़ायो हाँ जडे बदर जी जंग लगी ना उन्हें जंग में महबूबन जो चाचो हजरत अब्बास रज़ियल्लाहु तआला अजा मुसलमान न थियो कलमो न पढ़ियो हुई काफरन जे लश्कर सां गॾिजी मुसलमान सां जंग करण जे लाइ पो उन्हें में 70 काफर मारजी विया ऐं 70 गिरफ्तार थिया उन्हें गिरफ्तारन में मदीने वारे साईं जो चाचो हजरत अब्बास भी गिरफ्तार थियो कैदियुनि खे जेॾी महिल आंदऊं उन्हनि खे रस्सियुनि सां ॿधो वियो हुजे कैदियुनि खे
महबूब मदीने वारा साईं जे खेमे में रहल हुया उन जे पासे में कैदी हुया। हजरत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु कदामत ऐं जसामत में माशाअल्लाह मजबूत पहलवान इंसान हुयो जो रस्सियुनि में ॿधल हुयो त वॾा वॾा साह पियो खणे, वॾा वॾा साह पियो खणे। महबूब सोना पासे में खेमे में हुया। पूरी रात मुंहिंजे लजपाल नबी खे निंड न आई। असां भी पहरेदार के फरमायूं जेकॾहिं तव्हां चाहियो त मुंहिंजे चाचे जूं रस्सियूं खोले छॾियो जो मां पंहिंजे चाचे जी इहा तकलीफ़ सही नथो सघां। तोड़े मुसलमान नाहे, कलमो न पढ़ियो अथई, काफ़रनि जे लश्कर सां गॾिजी आयो आहे, पर आहे त मुंहिंजो चाचो। उन जो ॾुख मां सही नथो सघां, इन जी रस्सियूं खोले छॾियो त बहितर थींदो। अर्ज़ कयो महबूब असां तव्हांजे हुकुम ते सिर कुर्बान करण वारा आहियूं, जेको हुकुम कंदो ईअं कंदासीं। हबीबन हुकुम ॾिनो, चाचे साईं जूं रस्सियूं खोलियूं। पाण फरमायूं त मां पंहिंजे चाचे, मुंहिंजे घराणे जो फर्द आहे, मुंहिंजो चाचो आहे, इन जो ॾुख मां सही नथो सघां। ऐं मदीने वारा साईं जेॾी महिल मदीने जी गली मां गुज़रनि था, बीबी फातिमत ज़हरा जे दरवाज़े खां हबीबन जो गुज़र थियो आहे त नंढड़ो शहज़ादो इमाम हुसैन जे ॿारनि जी आदत हूंदी आहे, रोए पियो त हुज़ूर जन फरमायो त पुट फातिमा मुंहिंजे हुसैन खे रोअण न ॾे, मुंहिंजे बचड़े हुसैन खे रोअण न ॾे। जो हुसैन रोंदो आहे त मुंहिंजी दिलि सही न सघंदी आहे। अलम तअलमी अन बुकाअहू कद युज़ीननी, हुसैन जो रोअण मूंखे ईज़ा थो पहुचाए, मूंखे ईज़ा थो मिले। मुंहिंजे हुसैन खे रोअण न ॾे। हुसैन खिले त मां ख़ुशि थियां, हुसैन रोए त मुंहिंजे दिलि खे अज़ियत ऐं तकलीफ़ थी पहुचे। मदीने वारे साईं जे चाचे हमज़े खे वहशी क़त्ल कयो। वहशी बाद में मुसलमान थियो, कलमो पढ़ी, दीन में भी दाखिल थियो, पर कातिल हो मुस्तफा जे चाचे जो। हबीबन फरमायुसि त वहशी बराबर मुसलमान थियो ही, कलमो पढ़ियो थी, पर मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं न अचिजांइ, मुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं न अचिजांइ। जो तोखे ॾिसां थो त मुंहिंजो चाचो मूंखे हमज़ो यादि अची थो वञे, जो उनखे शहीद तो कयो हो भालो हणी, ऐं मुंहिंजे चाचे जो नक कपियो वियो, कन वढिया विया, उनखे मुसलो जिस्म खे अंग अंग कटियो वियो हो। मुंहिंजी दिलि तोखे ॾिसां थो त मुंहिंजी दिलि खे अज़ियत पहुचे थी। ए हमज़ा मुसलमान थियो ई तोखे माफ़ी बि ॾिनी अथमि, पर मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं न अचिजांइ। हा, महबूब के पंहिंजा अहल बैत एतिरा प्यारा, मुस्तफा के पंहिंजो घराणो एतिरो प्यारो, जो मुंहिंजा दोस्तो महबूब सोना फरमाइनि था त अना व अलीयुन व हसनुन व हुसैन, मां अली फातिमत ज़हरा हसन ऐं हुसैन, ये पंजई ॼणा अर्श मुअल्ला जे हेठां नूर जो कुप्पो हूंदो, उन में असां पंजई गॾु जन्नत में हूंदासीं। पर जॾहिं 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते मैदान करबला में मुंहिंजे महबूब जे बचड़नि सां छा कयो वियो। महबूब जे बचड़नि खे मैदान करबला में ख़त लिखी घुरायो वियो, ख़त लिखी दावतूं ॾेई घुरायो वियो। ऐं जेॾी महिल सुहिणो इमाम हुसैन करबला ताईं पहुतो आहे त संदन रस्तो रोकियो वियो। 22,000 लश्कर जमा थियो आहे। 22,000 लश्कर, हेॾो 72 ॼणा मुंहिंजे मिठे मोहम्मद जो घराणो ऐं उन्हनि जा रफ़ीक ऐं साथी, हेॾो 72 होॾो 22,000 जो लश्कर। 7 तारीख़ ते पाणी बंदि कयो वियो, 8 तारीख़ ते पाणी बंदि, 9 तारीख़ ते पाणी बंदि ऐं 10 तारीख़ ताईं पाणी बंदि। प्यारा दोस्तो, भाइरो मोरे वारो, जे हिकिड़ो ॾींहुं रोज़ो रखंदा आहियो त शाम जो छा हाल थींदो आहे। हिकिड़ो ॾींहुं पाणी न मिले त इंसान जी तबीयत बशर आहे, इंसान आहे, उन ते छा गुज़रंदी आहे। पर जे 2 ॾींहं पाणी न मिले ऐं 3 ॾींहं पाणी न मिले त उन जो हाल छा हूंदो। पर मुंहिंजे महबूब मुस्तफा करीम जे बचड़नि जो पाणी बंदि कयो वियो। ईअं न त को पाणी ओझल थी वियो, पाणी नज़रुनि खां ग़ाइब थी वियो, न, हीअं नदी फुरात जी साम्हूं वहे थी। फुरात जी नदी वही रही आहे। 4000
1000 सिपाही यजीदी लश्कर जा फुरात जे किनारे बीठा आहिनि। कुत्ता पानी पियन, जानवर पानी पियन, पर मुझे दिल पर मोहम्मद जे बचन जो पानी बंद कयो वियो। मुझा दोस्तों 3 ॾींहं मुसलसल गुज़री वञनि था। जॾहिं 9 तारीख़ जो ॾियारो आहे, हज़रत इमाम हुसैन पंहिंजे खेमे में इबादत में होॾो यज़ीदियुनि तबल वॼाया, नारा लॻाया, जंग जा फेरूं वॼायूं। हज़रत इमाम हुसैन पंहिंजे बिरादर हज़रत अब्बास अलमदार के फरमाइनि था, अब्बास वनी चईने दऊना हाज़िल अशिया लिनुसल्ली लिरब्बिना। अजो की रात जुम्मे शरीफ जी रात, अजो की रात छॾियो त मां हुसैन रब जे हुज़ूर नमाज़ पढ़ण थो चाहियां, इबादत करण थो चाहियां, क़ुरान जी तिलावत करण थो चाहियां। तव्हांखे ख़बर नाहे त मूं हुसैन जी मोहब्बत नमाज सां। मुझा दोस्तों यजीदी लश्कर पोइते हटी वञे थो। मुझा दोस्तों पूरी 9 मुहर्रम जुम्मे जी रात आ। मुझो सोनो हुसैन कुरान पढ़ंदो रहियो, नफल पढ़ंदो रहियो, रब जो जिक्र कंदो रहियो आ। पूरी रात मुझे आका हुसैन अल्लाह जे हुजूर में बंदगी में जिक्र अज़कार में गुजारी आ। रात जो पोयों हिस्सो थियो आ, पाण पंहिंजे खेमे में तहज्जुद पढ़ी वेठा आहिनि। फरमाइनि था, ओ ज़माना तो कैसा वफा न कई, ए ज़माना प्यारन के प्यारन का धार करे छॾी। ए ज़माना दिल प्यारा हिक ॿिए खां छिनी जुदा करे छॾी। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए थो, मां ओचितो मुंहिंजी अख खुली आ त बाबा साईं इहे शेर पढ़न पिया, अखियुनि मां लुड़क वहनि पिया। वञी भाकुर विधो मांस, बाबा साईं हीअ जुदाई जी ॻाल्हि कहिड़ी था कयो। फरमाइनि था, पुट ओ सजाद बचड़ा, सुभाणे तुंहिंजो बाबो मोहम्मद करीम तोखां जुदा थियण वारो। ओ पुटड़ा सब्र कजाए, मुझे शहादत ते सब्र कजाए, अल्लाह जे रज़ा ते राज़ी रह जाए। ओ मुझा बच्चा ज़मीन वारा सदाई न रहंदा, आसमान वारा सदाई न रहंदा, हर कंहिंखे हिकिड़े ॾियारे हलणो आ। तुंहिंजो बाबो बि अॼु सुभाणे वञण वारो आ। हज़रत सज्जाद खे भाकुर पाए सीने सां लाए पेशानी चुमन था ऐं सब्र जी तलकीन कनि था। तेसी हज़रत इमाम हुसैन जी घरवारी रोई निंड मां उथी आ। साईं फरमाइनि था, छो थी रोई? अर्ज़ करे थी, साईं हींअर हिकिड़ो ख़्वाब ॾिठो अथमि, हिकिड़ी औरत नकाब पोश आ, चेहरो ढकियल अथसि, मूंखे ॾिसी चवे थी, अम्मा तव्हां वटि का बुहारी आहे त मूंखे ॾियो। मूं चयो, अम्मा ओ पर्देदार अम्मा, ओ नकाब में मुंहुं ढकण वारी जीजले, असां परदेसी हिते बुहारा गॾु खणी कोन आया आहियूं। पर अम्मा तूं आई केर, बुहारे जो छा दिला थी पुछी पई। फरमाए थी त मां हुसैन जी अम्मा फातिमत ज़हरा आहियां। सुभाणे मुंहिंजो बच्चो हुसैन हिन करबला जे मैदान में शहीद थींदो। अॼु करबला जे पिण खे बुहारण जे लाइ फातिमत ज़हरा आई आहियां। अल्लाह अल्लाह, मुझे आका हुसैन फज्र जी नमाज पंहिंजे जमायत सूदी जमायत सां नमाज पढ़ी आ। ऐं जीअं 10 मुहर्रम जो सिज सो थियो, होॾो यज़ीदियुनि पंहिंजे लश्कर जा नगारा वॼाए ऐलान जंग कयो। हज़रत इमाम हुसैन उथनि था, फरमाइनि था, ए यज़ीदियो हेॾे मूंॾे निहारियो, मां केरु आहियां? सुञाणो था मां केरु आहियां?
जे तव्हां नथा सुञाणो त मूंखों ॿुधो मूं ज़िंदगी में कॾहिं कूड़ न ॻाल्हायो आहे मां सदाई सच ॻाल्हायो आहे ॿुधो मां हुसैन इब्न अली आहियां मुंहिंजो बाबो अली मुंहिंजी अम्मा ख़ातून अतहर फातिमत ज़हरा मुझो नानो मोहम्मद मुस्तफा तव्हां के मुझे फज़ाइल ते यकीन न अचे त पोइ वञो जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी खां पुछो अनस बिन मालिक खां पुछो वञो वञो मुझे फज़ाइल जे बारे में अब्दुल्ला बिन अब्बास खां पुछो त मां हुसैन केर आहियां मदीने जे गलियुनि में मुंहिंजो नानो मोहम्मद करीम मूंखे कुल्हनि ते खणी घुमाईंदो हुयो मूंखे पंहिंजी ज़बान चूसाईंदो हुयो मुंहिंजा निरड़ चुमंदो हुयो मूंखे मुंहिंजा गल चुमंदो हुयो उहो हुसैन आया जे नबी जो कलमो पढ़ो था उन नबी जो मां नवासो आया अॼु जेकॾहिं तव्हां मुंहिंजे खून में हथ रंगिया तव्हां वाहिदुल क़हार जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदव नाला वठी फरमायूं त भला ॿियो ख़बर तव्हांजो मूं ॾोह कहिड़ो कयो आहे जे कंहिंजो मूं खून कयो हुजे त मूंखे ॿुधायो मूंखे पलांद वठो कंहिंजो माल मूं ते रहियल हुजे त ॿुधायो कंहिंखे मूंखों तकलीफ़ पहुती हुजे त ॿुधायो अरे मां त तव्हांजो मुहसिन ऐं ख़ैर ख़्वाह आहियां तव्हांजी मूं ज़्यादती मूंखों कहिड़ी थी आहे जो तव्हां मुंहिंजे खून जा प्यासा बणिजी विया आहियो जेॾी महिल इमाम हुसैन इहा तकरीर कई आहे त केतिरनि यज़ीदी लश्कर वारनि जे अखियुनि में ॻोड़ा अची विया ऐं उन महिल शिमिर ऐं इब्न साद चवण लगा तो हुसैन असां तुझी तकरीर ॿुधण न आया आहियूं असां तोखे चऊं था त इब्न ज़ियाद जी ॻाल्हि मञ यज़ीद जी बेअत कर जे न त मरण जे लाइ तयार थी वञ इमाम हुसैन फरमायो त अल्लाह जी पनाह जो मां बातिल जे अॻियां झुकी पवां या नालायक माण्हू खे पंहिंजो अॻवान बणायां ईअं थी नथो सघे मां सिर त कटाए सघां थो पर बातिल जे अॻियां झुकी तो सका ॾहीं मुहर्रम जे सुबुह खां वठी जीअं काफ़िलो हुसैनी लुटबो रहियो हिकु हिकु थींदा रफ़ीक ऐं साथी कुर्बान थींदा विया सिर कटाईंदा विया पर सोणे इमाम हुसैन जो साथ न छॾियऊं मुंहिंजा दोस्तो तव्हांजो जॾहिं सभु रफ़ीक साथी भाइटिया भाणिज शहादत जो प्यालो पी विया ओॾी महिल हाणे पाण अकेला बचा खेमे में आया मोकलाणी करण जे लाइ त हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन 13 सालनि जो बच्चो भाकुर अचे पाए चए थो बाबा साईं अधे अली अकबर खे बि छॾी अधे अली असगर भी कुर्बानी ॾिनी बाक़ी मूं कहिड़ो ॾोह कयो आहे बाबा साईं ईअं वञण न ॾींदो मां मूंखे इजाज़त ॾे त पहिरीं मां पंहिंजो सिर कुर्बान कयां साईं प्यार जो भाकुर पाए फरमाइनि था बचड़ा ओ ज़ैनुल आबिदीन जे तूं बि शहीद थींदे त हे परदेदार बीबियुनि खे मदीने केरु वठी वेंदो ओ मुंहिंजा बच्चा मुंहिंजो नस्ल हुसैनी सैयद कीअं धरती ते हूंदा ओ मुंहिंजा प्यारा पुटड़ा तूं मुंहिंजो वारिस आहीं हिन काफ़िले खे वठी तोखे मदीने पहुचाइणो आहे मुंहिंजा बचड़ा जॾहिं मदीने पाक ॾे पहुची मुंहिंजे नाने जे दरबार ते हाज़िर थी मूं परदेसी हुसैन जा सलाम चइजाए मुंहिंजी ख़ातून अतहर जी जल अम्मा जे दरवाज़े ते मुंहिंजा सलाम अर्ज़ कजाए चइजाए परदेसी हुसैन सलाम चयो मुसाफ़िर हलिया विया करे मोकिलाणी मुसाफ़िर हलिया विया करे मोकिलाणी प्यासा सैयद न पीताऊं पाणी तरारुन ऐं तीरन जो
हुसैन जी हुब में रुनो पाक नानो हुसैन जी हंज में कई असगर पुजानी हुसैन जी हंज में कई असगर पुजानी प्यासा सैयद न पीताऊं पानी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों जेरी मल साईं हलण लगा है सैयदा सुके नारदी अल्लाह ताला नाचे भाकुर पातो टंगुन में चमड़ी पवे थी पाण शफकत जा हथ फेराइन था नंढड़ी न्याणी थी अर्ज करे बाबा ये हथ एड़ी शफकत त हाशमी घराने में यतीमन सा कई भी दिया छा अजमा यतीम बणजण वारी आया साईं पंहिंजे न्याणी खे भाकुर पाए पेशानी चुम्मी फरमाइन था सकीना सब्र कजाए अज तुझो बाबो हुसैन तो को जुदा थियण वारो जेरी मल पाण घोड़े ते चढ़न था पंहिंजे मथे ते मुस्तफा दी पग ॿधऊं ऐं अमीर हमज़े जी ज़िरह पुठी मुबारक ते ओढ़ियऊं मौला अली जी तलवार हथ में खयऊं इमाम हसन जो पटको चेल मुबारक सां ॿधियुनि ऐं मैदाने जंग में निकरन था फरमाइन था आहे को जो हैदर जे बच्चे जो मुकाबलो करे यजीदी लश्कर जा मञल पहलवान वारे वारे सां ईंदा विया इमाम हुसैन हिक ई तलवार सां जहन्नम रसीद कंदो वियो जिए इमाम हुसैन टिन ॾींहंनि जो बुखारो उञारो जे पासे वञे पियो त यजीदी लश्कर जूं कंधियूं केराईंदो पियो वञे जिए रिढूं ऐं बकरियूं वठी भॼंदियूं आहिनि ईअं यजीदी पोइते भॼी पिया वञनि वाह हुसैन तुंहिंजी बहादुरी इब्न आमिर थो रिवायत करे त उन ॾींहुं इमाम हुसैन जा जोहर मूं पाण अखियुनि सां ॾिठा खुदा जी इज़्ज़त जो कसम खणी थो चवां मूं पंहिंजी ज़िंदगी में न हुसैन खां अॻु अहिड़ो बहादुर ॾिठो न हुसैन खां पोइ अहिड़ो बहादुर ॾिठो जहिड़ी बहादुरी आका हुसैन करबला में ॾेखारी दुश्मन भी मञे पियो त वाह हैदर जे बच्चे जी बहादुरी ऐं पहलवान हाँ मुझा दोस्तों जेरी मल जंग कंदे कंदे उन ई प्यास गालिब थिया मुझो सोनो हुसैन फुरात नदी रे वधियो आ अगियो 4000 लश्कर सामो अची वञे थो इमाम हुसैन के पानी ते पहुंचण नथा ॾियण पाण फरमाइन था त मुखा बाद में अल्लाह ताला जल शानहू तव्हां जे मथा कदे भी राज़ी कोन थींदो जो तव्हां मोहम्मद मुस्तफा जे बच्चन जो पानी रोकियो आ मुझा दोस्तों हिक हिक थींदे कूफे जे बहादुरन के शामी फौज जे पहलवानन के तहे तेग कंदा विया जहन्नम में पहुंचाईंदा विया उमर बिन साद रड़ कई त इए त सभनी बहादुरन के मारे छड़ींदो ताके खबर नाहे त अली जो बच्चो आ हाणे हिकु हिकु थी न लड़ाई कयोसि सभई चौधारी हमलो कयोसि चौधारी घेरो कयोसि नरगे में करे वठोसि अल्लाह अल्लाह मोरे वारा थोरो याम ते हथ रखजाए ओडो 22,000 लश्कर घेरो करे वियो हेडो हिकड़ो इमाम हुसैन ओडो
22,000 लश्कर तीर वसाइण लगा। शिमिर चयो त हुसैन जे खेमन के लुटियो। जेडी मल खेमन दे ज़ालिम वजाइन इमाम हुसैन लश्कर सिफूं ची वेंदो खेमन दे वेझो वियो आ। फरमाए तो शिमिर छा तो में इंसानियत जो ज़रो बि न बचो आ जो अॼु मोहम्मद जे न्याणियुनि जो तू खेमा लुटण जे लाइ आयो आई। यज़ीद लश्कर में हुकुम ॾिनो त खेमन के बाहि लॻाई वञे। अल्लाह अल्लाह जेडी मल खेमन के बाहि ॾिनी वई ओडी मल परदेदार न्याणियूं जेके तंबूअ जी छाव में हुयूं अॼु उहा छाव बि लही वई ऐं यज़ीदी वेझो अचण लॻा। ओडी मल इमाम हुसैन फरमायो ए इब्ने साद कुझु त शर्मधारी हा कुझु त हयाल करी हा। अॼु मोहम्मद मुस्तफा जे बचड़नि ॾे तुंहिंजो कुत्तो लश्कर वधी रहियो आहे रोक इन्हनि खे। अल्लाह अल्लाह इमाम हुसैन जे लफ़्ज़नि में को इंतहा दर्जे जो जलाल ऐं रोब हुयो। दुश्मननि जा कदम उते रुकजी विया पोइ ते वापसि हटण लॻा। खेमन ॾे वधीक वेझो न वञनि था ऐं चौधारी यज़ीदी लश्कर सोणे इमाम हुसैन ते यलगार करे ॾिनी आहे। को तीर चुटे को नेज़ो हणे को भालो हणे। ओॾी महिल निमाज़ जो वक़्तु थियो आहे। फरमाइनि था यज़ीदियो तरसो त हुसैन निमाज पढ़े। वक्त निमाज दा पढ़न न देंदे मैं को शाम शहर दे रहवासी। निमाज पढ़ा या महार छिका किदे वञा अल्लाह रासी। गैब विचों आवाज आई बचड़ा थी न उदासी जिदे वेसी चन बचड़ा अगू फिर काबा सही। मुझा दोस्तों अड़े वक्त में मुझे सोने हुसैन ते जरे सारो जिस्म जख्मी थियो आ घोड़े ता हेठ अचन था। सनान नाले कम बख्ता जेको अचे इमाम हुसैन के ज़िबह जो करे जियन के जानवर के कुहबो ये सोने हुसैन जो सिर मुबारक कत्ल करे खणी थो वने। जिस्म मुबारक करबला जे धरती ते आ हिकड़ो बेरहम ज़ालिम अचे थो इमाम हुसैन जी कमीज़ मुबारक लाहे थो वञे। ॿियो अचे थो त खांच मुबारक थो लाहे। ॿियो अचे थो जेका चादर पातल हुई मुंहिंजे पाक हुसैन जी चादर लाहे खणी थो वञे ऐं एसी ताईं बि उन्हनि जी हियाम जी बाहि न ठरी। पोइ 10 घोड़ा आणनि था इमाम हुसैन जे पाक जिस्म जे मथां घोड़ा डोड़ाइनि था। जे हुसैन जो रोण मदीने वारो मीर सही न सघंदो अजो न हुसैन जे पाक जिस्म ते जेॾी महिल घोड़ा डोड़ाया था वञनि ओॾी महिल अहल बैतन पाक बीबियुनि जे दिल ते छा गुज़रियो हूंदो। मुझा दोस्तो जॾहिं इमाम हुसैन शहीद थी वञे थो सिर मुबारक खणी वञनि था त जाॾे सिर वञे पियो सफ़ेद रंग जा पखी हुया जेके इमाम हुसैन जे सिर जे मथां फिरनि पिया। जेॾी महिल मुंहिंजे सोणे हुसैन पाक खे शहीद कयो वियो रिवायत में अचे थो ओॾी महिल आसमान गाढ़ो थी वियो सिज बेनूर थी वियो। सिज ईअं सम्झो त शर्म खां मुंहुं लिकाए छॾियो शर्म खां पंहिंजी रोशनी खे ढके छॾियईं त अॼु हेॾो ज़ुल्म थी वियो जो पाक मुहम्मद जो बच्चो करबला में मज़लूम शहीद थी वियो। मुंहिंजा दोस्त रिवायत में अचे थो त करबला खां वठी शाम मुल्क ताईं जेको पत्थर खणनि त हेठों रत ताज़ो निकिरी पियो अचे।
ओ मुझा दोस्तो, इमाम हुसैन जो सिर मुबारक खोली बिन यजीद नाले खबीस खणी घर आयो आ। ज़ाल के तो चवे त ही लिकाए रख, पुछेस थी ओ छा लिख अल्लाह जेके अल्लाह के ईज़ाइन था, जेके रसूलुल्लाह के ईज़ाइन था, उन्हनि ते दुनिया में भी लानत आ, उन्हनि ते आखिरत में भी लानत आ। पो जन मुस्तफा जे बच्चन के ईज़ायो, उन्हनि ते चओ त दुनिया आखिरत में लानत आ। इमाम हुसैन जे कातिलन ते लानत आ। इमाम हुसैन अहल बैतन जे दुश्मन जे मथां लानत आ। लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरा, रुगे दुनिया में न पर आखिरत में उन्हनि ते लानत ई फिटकार हूंदी। वअद लहुम अज़ाबम मुहीना, ऐं उन्हनि जे लाइ वॾो ज़िल्लत ऐं ख़्वारी वारो अज़ाब रब ठाहे तयार करे छॾियो आहे। जन महबूब जे बच्चन खे ईज़ायो, तकलीफ़ूं ॾिनियूं, उहे कॾहिं बि नजात ऐं छोटकारो पाए न सघंदा। अॼु बि यज़ीद जो हुसैन जे कातिलनि जे मथां लानत ई लानत। मुंहिंजा दोस्तो, उहे यज़ीदी टोले वारा अॼु बि ख़ारजी आहिनि, जेके अहल बैतन जे शान खे, शहीदनि जे शान खे न सुञाणण वारा अॼु बि चवंदा जे कुतो मरे त शहीद आहे। ॿुधो अथव, जे कुतो मरे डरून हमले में त इहो बि शहीद आहे। अरे शहीद जो मक़ाम किथे, शहीद जो शान किथे, शहीद जो दर्जो किथे, ऐं तूं दहशतगर्दनि खे तूं शहीद थो सॾी। दहशतगर्दनि खे ऐं जेके पाकिस्तान जा दुश्मन, इस्लाम जा दुश्मन, दीन जा दुश्मन, आलमनि जा दुश्मन, उन्हनि खे शहीद सॾण कहिड़ी शरीयत में आहे, कहिड़े दीन में आहे? असां चऊं था इहे बाग़ी ऐं लुटेरा ऐं दहशतगर्द आहिनि। बाग़ी कॾहिं शहीद न थींदा आहिनि, लुटेरा कॾहिं शहीद न थींदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, शहीद उहे आहिनि जेके हुसैन जा हुबदार, हुसैन जे राह में पंहिंजो सिर कुर्बान कंदा आहिनि। पोइ ॾियो ख़बर मोरे वारा, हुसैनी रस्तो वणे थो या यज़ीदी? जवाब ॾियो। हुसैनी रस्तो वणे थो? जंहिंखे हुसैनी रस्तो वणे थो सो अॼु वाइदो करे त इंशाअल्लाह निमाज़ पढ़बी। निमाज़ पढ़बी, निमाज़ रब जो फर्ज़ आ। मुझे सुहिणे हुसैन अहिड़े वक़्त में बि निमाज़ कोन छॾी हुई। निमाज़ पढ़ो, ज़िक्र कयो, क़ुरान सां दिलि लायो, चोरियूं न कयो, नशा न कयो, ग़रीबनि खे ईज़ायो न, परावा नंग न तकियो, ओदा सुन्नत ऐं शरीयत ते हलो। इहो रस्तो हुसैनी आ। इन रस्ते जी पछाड़ी जन्नत जा बाग आहिनि। जंहिं मुझे सोने हुसैन जी वाट ते के अपनायो आ, उन्हनि ते दुनिया में बि रहमत, आखिरत में बि जन्नत, ऐं जन इमाम हुसैन जे तरीक़े खे छॾियो आ, दुनिया में बि ज़िल्लत ऐं आखिरत में बि जहन्नम जो अज़ाब। रब करीम शाल सां सभिनी खे मदीने वारे साईं जे बचड़नि सां सची मोहब्बत ऐं इश्क नसीब फरमाए। अहल बैतन जे मोहब्बत में हयाती जा फसाद वाला आलिही व सहबिही अजमाइन। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी, सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा। आमीन। या अल्लाह हिन सारे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर। आमीन। या अल्लाह साइलनि जा सुवाल पूरा कर। जन जन दुआउनि जे लाइ चयो आहे तन सभिनी जो मुरादूं पूरियूं कर। या अल्लाह हजरत मौलाना गुल मोहम्मद साहब जिन के सेहत तंदुरुस्ती नसीब फरमा। मुझा मौला उन्हनि खे सेहत आफियत आजला ऐं कामला नसीब फरमा। या अल्लाह मौलाना नाले मिठे जे रूह मुबारक के वधीक रूहानी तरक्कियूं ऐं दर्जात जी बुलंदी नसीब फरमा। हिन महफ़िल के सजाइण में नंगर में जन भी हिस्सो रलायो आहे, उन्हनि खे शाद ऐं आबाद कजाए। उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में इज़्ज़त दीन ऐं माल में बरकतूं अता कर। अहल बैतन जे हुबदारनि खे दुनिया आखिरत में शाद ऐं आबाद रखजा। मौलाए करीम हिन सारे मजमे जे मथां पंहिंजी बाज फरमा। या अल्लाह असांजा हथड़ा खाली न मोटा, जेकी दिल में उमेदूं खणी आया आहिनि सभिनी जे दिलनि जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा। पंहिंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर।
मोरे के अमन ऐं सुकून वारो शहर बना आमीन। मोरे जे गली गली ते पंहिंजो रहमतूं नाज़िल फरमा या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके हुज़ूर जी सारी उम्मत ते राज़ी थी आमीन। असांजे प्यारे वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा आमीन। अंदरूनी बैरूनी ख़तरनि खां असांजी पाक धरती जी तूं हिफ़ाज़त फरमा आमीन। करीम रब हुज़ूर जा उम्मती जिते रहनि था उन्हनि खे शाद ऐं आबाद कर या अल्लाह मिस्र जे मुसलमाननि जी मदद कर शाम जे मुसलमाननि जी मदद कर आमीन। फ़लस्तीन ऐं कश्मीर जे मुसलमाननि जी मदद कर आमीन। महबूब जा उम्मती जिते बि तकलीफ़ुनि में आहिनि उन्हनि जी तूं मदद ऐं नुसरत फरमा आमीन। बर्मा जे मज़लूम मुसलमाननि जी तूं मदद फरमा करीम रब जेके हुज़ूर जा उम्मती बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा ॾे आमीन। जेके फौत थी विया उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बना आमीन। या अल्लाह हिन सुन्नियत जे मरकज़ ताज मस्जिद के क़यामत ताईं आबाद रखजा आमीन। ही मुहम्मदी महफ़िलूं क़ाइम ऐं दाइम रखजा आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद साईं जन नमाज़ पढ़ाईंदा बराए महिरबानी से